चौथी मुड़स के हाई में हणी वताए पकी जो एक वधिक दिलचस्प ऐं सब खामोश किस्सो। प्यारा साथियों, गाल के पूरी तरह समझण जे लाइ वीडियो के आखिर ताईं ज़रूर ॾिसजो। प्यारा साथियों, हिकिड़े ॾींहुं वतायो फ़क़ीर पाड़े मां कंहिं माई खां ॾुध वठण वियो। अञा घटी वटि पहुतो ई मस त घर जी ध्याणी मुड़ुस खे चयो पिए त मियां तूं बि का कंहिं ओलिया ते बास वञी बास मञता मञ का अला सणाई करे ऐं पंहिंजो झोल बि औलाद सां भरे। साथियों, छो त उन औरत खे ॿार न पिए थिया। इहे हर्फ़ ॿुधी वताए फ़क़ीर औरत खे ॿाहिरि अचण लाइ सॾु कयो। वताए जे सॾ ते जॾहिं माई ॿाहिरि आई त वताए फ़क़ीर हुन औरत खे चयो त अदी हू अरूड़ीअ ते ॾिस, 12 बचनि सां कुकड़ पई चुगे, ॾिसी थी? औरत चयो, हाओ अदा। वताए चयो त पोइ तूं खणी ॿुधा त इन कुकड़ कहिड़े औला ते सुखा बासी जो 12 बचनि सां चुगंदी हलंदी वते ऐं कहिड़े पीर ते पिड़ विधाई, ॿुधा भला। वताए चयो, चरी ॾियण वारो ॾियण में वेरमी नाहे कंदो, छो थी पंहिंजे मुड़ुस खे हाई में हणी। साथियों, उम्मीद आहे त हिन किस्से जो मक़सदु तव्हांखे समझ में अची वियो हूंदो। वधीक इन क़िस्म जी वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा।